अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां हिरा अब्बासी हलंदासीं इलाक़ाई ख़बरनि जी तरफ़। जैकबाबाद में फैमिली लाइन पाड़े में बिजली जी करंट लगण सबब औरत फौत थी वई। लाश सिविल अस्पताल मुंतकिल। 30 वरियन जी कलसूम ज़ाल नज़ीर अहमद मंगणहार घर अंदर बिजली जे बोर्ड में करंट लगण सबब फौत थी वई, जंहिं बाद वारिसन खेसि सिविल अस्पताल दाख़िल कयो, पर डॉक्टर उन जी ज़िंदगी बचाए न सघिया ऐं हूअ फौत थी वई। अस्पताल में मौत जी तस्दीक थियण बाद औरत जो लाश ॻोठ आंदो वियो। चंबड़ भरिसां मुड़ुस ऐं सहुरे जे तशद्दुद खां तंग थी नारी थाणे ते पहुची वई। चंबड़ थाणे जी हद ॻोठ आरब सोलंकीअ में 22 वरियन जी शादीशुदा नारी मुस्मात नसीम सोलंकी पंहिंजे मुड़ुस शरीफ सोलंकी संदसि सहुरे जे ज़ुल्म खां तंग थी थाणे ते पहुची दाहियो आहे त राति नशे में धुत मुड़ुस ऐं सहुरो तशद्दुद जो निशानो बणाइनि था। नारीअ जो मुड़ुस घर अंदर गैर माण्हू वठी अची हवस जो निशानो बणाए थो ऐं आऊं मुड़ुस जे ज़ुल्मनि खां तंग थी थाणे ते अची वई आहियां। हिन चयो त आऊं हलण फिरण खां लाचार आहियां। चंबड़ पुलिस नारीअ खे मेडिकल लेटर ॾेई सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो। फैज़गंज में मुबैना तौर क़त्ल थियल औरत जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वारिसनि एहतिजाज करे नारीअ जे क़त्ल सां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मुबैना तौर क़त्ल थियल नारीअ जे वालिद मोहम्मद सफ़र शर संदसि अमड़ ऐं ॿियनि वारिसनि एहतिजाज कंदे चयो त असांजी न्याणी शाहिदा खे संदसि मुड़ुस गफ़ार शर ॾेरनि सजाद माशूक शर तशद्दुद करण बाद ज़हर ॾेई क़त्ल कयो हुयो। मुबैना क़त्ल थियल नारीअ जी अमड़ चयो त 3 महीननि खां न्याणीअ जे खून सां इंसाफ़ लाइ SSP खैरपुर समेत अदालतुनि जा धिका खाई रहिया आहियूं, पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु नाहे। नारीअ जे वारिसनि इल्ज़ाम हयो त कोर्ट लालू पुलिस कातिलनि खां ॻरी रिश्वत वठी असांजी पोस्टमार्टम रिपोर्ट गुम करे छॾी आहे। असीं मिसकीन आहियूं, हू बासर आहिनि, उन लाइ असांजे केर बि ॿुधे नथो। हिननि DIG सखर SSP खैरपुर खां शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। मीरपुर माथेलो जे ॻोठ गणकीअ जी रहवासण 17 सालनि जी सपना मीराणी इलाज में मदद जी अपील कई आहे। बीमार नींगरीअ जे पीउ अलहदायो मीराणी साफ़िन खे ॿुधायो त गुज़िरियल 1 साल जे अरसे खां मुंहिंजी धीअ गुर्दनि जी बीमारीअ में मुब्तला आहे। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में न्याणीअ जो इलाज करायो आहे। डॉक्टरनि ॿुधायो आहे त गुर्दा ख़तम थी चुका आहिनि, जेके तब्दील कया वेंदा। गुर्बत सबबि धीउ सपना जे गुर्दनि जी तब्दीली वारो इलाज नथो करे सघां, जॾहिं त माइटनि खां बि केरु पंहिंजो गुर्दो ॾियण लाइ तयारु नाहे। बीमारी में मुब्तला सपना मीराणीअ जे पीउ इलाइक़े जे सरहदीअ वारनि सरदार अली गौहर ख़ान महर, ज़िले चेयरमैन बंगल ख़ान महर, वाइस चेयरमैन मीर बाबर ख़ान लुंड ऐं मक़ामी इदारनि FFC भाण फैक्ट्री, एंग्रो भाण फैक्ट्री ऐं OGDCL गैस कंपनीअ जे इंतिज़ामिया खे अपील कई आहे त न्याणीअ जे इलाज लाइ मदद करे ज़िंदगी बचाई वञे। काज़ी अहमद लग ॻोठ नाले वॾे जो रहवासी उस्ताद अली हसन खोसो नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त आऊं हिकु उस्ताद आहियां। पंहिंजे माइटनि में सकरण लग शेरवानी मोहल्ला में वियसि, जितां 1 महीनो अॻु मुंहिंजी सिटी मोटरसाइकिल नामालूम चाबी चोर काहे फरार थी विया, जंहिंजी रिपोर्ट पिणु दाख़िल थियल आहे। हिन चयो त आऊं मिसकीन उस्ताद आहियां, मूंखे मोटरसाइकिल ॾियारे चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾो वरी भरिसां 2 महीना अॻु ॻोठ माव पटेल वासी नौजवान विश्राम कच्छी जी पुरअसरार मौत ऐं FIR दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारिसनि एहतिजाज कंदे जांच जो मुतालबो कयो आहे। एहतिजाज कंदड़नि मोहन कच्छी, गोमी कच्छी, धुर्मी कच्छी ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान खे संदसि घर वारे ऐं ॿियनि क़त्ल कयो आहे ऐं विश्राम जी पोस्टमार्टम रिपोर्ट बि नथी ॾिनी वञे। हिन चयो त SSP सैयद सलीम शाह नोटिस वठी असांजे खून सां इंसाफ़ करण जे लाइ उन जी जांच करे असल हक़ीक़तुनि खे अवाम जे साम्हूं आणे।